सरकार जा वार मुबारक अरबी किताब अल मुस्तदरक अल सहीहैन इमाम हाकिम निशापुरी उन लिखो जॾहिं हिरक़ल बादशाह रूम जो बादशाह घणा चवंदा हिरक़ल असल लफ्ज़ आहे हिरक़ल उन हिरक़ल बादशाह के मथे में सूर न पियो छॾे हाणे तव्हां अंदाज़ो हणो त जेको बादशाह वा उन इलाज खां घटायो हूंदो ॻाल्हायो ओ मदीने वञी ॻाल्हा इलाज खां घटायो हूंदई डॉक्टर हकीम वॾा वॾा माहिर घुराए इलाज कराई मथे जो सूर न पियो वञेसि अॼु वहाबिन जे मथां इहा रिवायत मोता आहे मोतियन ॿुधजो मदीने वींदे या कंहिं बाबरकत शइ में हथ विझंदे टोकींदा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बरकत वाली अल्लाह की ज़ात उसके अरे मां चयो हे सही है के मुस्तदरक लिखण वारो निशापुरी उन खां अलावा काज़ी अयाज़ मालिकी शिफा में उन खां अलावा सीरत शामी सुबुल हुदा वर रशाद में इन रिवायत के मां जिम्मेदारी से पेश पियो कयां जॾहिं बादशाह जे मथे में सूर थियो सूर न पियो छॾेस उन बादशाह के हिकिड़ो मुस्तफा करीम जो जुल्फ मिली वियो के दसनुस सूर ईअं कोन छॾींदी इन जुल्फ के पंहिंजे ताज में अंदर रख ताज में रखण तुंहिंजो कम सूर के खत्म करण अल्लाह जी ज़ात जो कम आहे बादशाह हुजे वडेरो हुजे अमीर हुजे फकीर हुजे दुर्वेश हुजे मौलवी हुजे मुफ्ती हुजे पीर हुजे अरे घट दर्जे वारा माण्हू चंबड़ वारो कायनात जे अंदर नबियन बे मुस्तफा करीम जे सामूं कंध झुकाया मुल्ले कंध हयो मुल्ले कर मथे खयो पर वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्क में सुन इमाम बुसीरी जो सब नबी बदरते ईंदा वकुल्लुहुम मिर रसूलिल्लाह हे मुल्क में सुन गरफम मिनल बहरे औ रशफम मिन दियमी चंदन साईं दरिया मां का लपतड़ी रशफम मिन दियमी जो मतलब है मींह वसे इंसान जी चपन ते थोड़ो पानी बनी एतरो तुझो रहमत जो दरियावा इन मां को जरूरत दे हिरक़ल जे मथे में सूर न पियो छॾे और हिरक़ल के मुस्तफा करीम जो वार मिलियो उनके पंहिंजे ताज में रखी खलीली जमात जे जलसे में अचण वारो मालूम छो त दर ॿियो को कोन अथव दर खपेव दर मदीने जे मीर जो आ अचण तुंहिंजो कम बेड़ा तारण मुस्तफा करीम जो कम आहे वो मूसा गजी चो तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी साईं तुझे शान मथा कुर्बान नबी साईं मां घोरिया बचा जिंद जान नबी
साईं हथकड़ी जो तुझे शान बिना पाचे जे तुझो पाक जिस्म मख के न वेहण जो आ तो ते हुक्म यो तो मौजूद हुआ बिना पाचे जे तुझो पाक जिस्म मख के न वेहण जो तो ते हुक्म वद यूसुफ खां तुझो आहे हुस्न ॾिसी पूरा थियूं हैरान नबी साईं हथकड़ी जो तुझे शान मथा मेरा जो के जिस्मानी जो सारो ॾेह तुंहिंजो आडानी जो साईं अवां खे शेर सुणा सुबहानी थियो बसी पूरा थियूं हैरान नबी ओ मदीने वञी चओ तुझे शान मथा हिरकल के मथे में सूर मुस्तफा जे वार जी बरकत सां छड़े वियो इन ई मुस्तदरक हाकिम में लिखई हजरत खालिद बिन वलीद जेके मदीने जे साईं सैफुल्लाह जो लक़ब ॾिनो हजरत अमीर उमर जो दौरा जंगे यरमुक उन जो सिपह सालार हजरत ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जे उर्स में अचण वारो उन जो सिपह सालार खालिद बिन वलीद सैफुल्लाह जो लक़ब मिलल ऐं लक़ब के मुल्ले मौलवी के पीर जो न के उस्ताद लक़ब दे के मुर्शिद लक़ब दे के मुफ्ती लक़ब दे के आलिम लक़ब दे के वली लक़ब दे बुखारी के अंदर इन खालिद बिन वलीद के मदीने जे साईं सैफुल्लाह चयो सैफुल्लाह माना अल्लाह जी तलवार जरे जंगे यरमुक पे हले ओ चंबड़ में हजरत ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान जे उर्स में अचण वारा जंग हले पई हलते हलते हजरत खालिद बिन वलीद रस्ते में जंग जे दौरान के तो मुझी टोपी मार जे ओ खालिद बिन वलीद तो जो लक़ब सैफुल्लाह मदीने के मीर रखियो आम मानू तक नहीं एडे तलवारूं पयूं हलन खंजर पिया हलन भाला पिया हलन तीर पिया हलन टोपी जी पुया पियो के तुम मुझी टोपी जॾहिं टोपी मिली तस वो सुकून आयो जंग खत्म थी फतेह माणी सहाबन के घुराई ताबीन के ओ सहाबियो हेडे अचो ओ ताबियो हेडे अचो टोपी खोले उन टोपी के उंडेड़े के तो अंदर तनहार अंदर जो सन त जुल्फ प्यार की खबर थव ए जुल्फ देखे जागो ने हज्जतुल वदा जे मौके ते सरकार मथे के कूड़ायो हो ओए जुल्फ मां काबू करे रखया पंजे टोपी में रखया हम जरे जंग जे मैदान में ईदो आया टोपी पाए जो भी दो आया हार न मिलदी मुस्तफा जे वारन जे बरकत सां फतेह करे ईदो आया हाथ मथे नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर नारे पीर उलमाए हले सुन्नत मुंजी टोपी ए नारा इन जे करे पे हम छो त तुझे जुल्फ जे पर दकमन दविथा
अॼु कुझु हिमत कयो बाबा ताज़ो उमिरि ना मोट वया थकल वया पर हाणे तव्हांजो साथ हूंदो त इंशाअल्लाह मूं वारी गाड़ी मची वेंदी चओ तुंहिंजे ज़ुल्फ़ जी ॻाल्हि आई न तुंहिंजे ज़ुल्फ़ जे पर दकमन तविधा ज़िंदान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाहीद सरखान मथे मेहमान हज़ारे मान कई अबरू ते शहीद कया कई नाज़ मज़ीद मुरीद कया सैरियना रेती तखरीद कया दीवान हज़ारे मान रुगो